थियल इजलास में सदरुद्दीन शाह राशदी, लियाकत जतोई, जुल्फकार मिर्जा, अयाज लतीफ पलीजो, गौस बख्श महर, जलाल महमूद शाह, अमीर बख्श भुट्टो ऐं ॿियनि जी शिरकत। मुर्तज़ा जतोई चयो आहे त सिंध में करप्शन ऐं फुरलुट ख़िलाफ़ गॾु थिया आहिनि, न कंदा आहिनि पर पंहिंजा हक़ खसी वठण ॼाणनि था। मुखालिफ़ अॻवाननि जो चवणु हो त सिंध जी हालत तबाह आहे। बुख, बदहाली ऐं बेरोज़गारी अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। इजलास में शरीक समूरनि जमातनि जे अॻवाननि रेंजर्स खे मुकमल अख़्तियार ॾियण जो मुतालबो कंदे चयो त करप्शन ऐं फुरलुट ख़िलाफ़ हू रोडनि ते बि निकिरी सघनि था। अॻवाननि चयो त 9 जनवरी ते थींदड़ इजलास में बि समूरियूं पीपल्स पार्टी मुखालिफ़ जमातूं शरीक थी सिंध जे अवाम खे हिकु प्लेटफॉर्म फ़राहम कंदा।